अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डिया डिया लाट में सतार सरोजमान जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु जी ॻाल्हि में साॻे ई मौज़ूअ ते ॻाल्हाईंदासीं जंहिं ते असां कल्ह ॻाल्हि ॿोल कईसीं त मादरियुनि ॿोलियुनि जी अहमियत केतिरी आहे ऐं असांखे पंहिंजी मादरी ॿोलीअ जी अहमियत महसूसु कराइण लाइ छा करणु घुरिजे। गुज़िरियल एपिसोड में असां इहा ॻाल्हि ॿोल कईसीं त दुनिया जहान इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहे त ॿार खे मादरी ॿोलीअ में ई तालीम ॾियणु खपे ऐं जेसीं ताईं पंहिंजी माउ ॿोलीअ जी अहमियत असीं पाण महसूसु न कंदासीं त ॿिए खे बि पंहिंजी माउ ॿोलीअ जी अहमियत महसूसु कराइण में कामयाबु न थींदासीं। अॼु असां उन रविश ते हिकु दफ़ो वरी ॻाल्हायूं था जेका असांजी रविश असांजी फ्रस्ट्रेशन खे ज़ाहिर थी करे। आम ऑब्ज़र्वेशन ऐं मुशाहिदे में इहा ॻाल्हि आई आहे त असां पंहिंजी माउ ॿोलीअ सां जेका ज़्यादती करे रहिया आहियूं, असांजी माउ ॿोलीअ खे जेको ख़तरो आहे ॿाहिरां त आहे ई आहे पर अंदरां घणो आहे, यानी पंहिंजी मादरी ॿोलीअ खे जेको असां मां ख़तरो आहे उहो तमामु घणो आहे। मिसाल जे तौर ते असीं घर में पंहिंजे ॿार खे रुॻो इन फ्रस्ट्रेशन जे करे सिंधीअ बदिरां उर्दू ॻाल्हायूं था या अंग्रेज़ी ॻाल्हायूं था जो असां महसूसु कयूं था त असांजी ॿोली जी अहमियत न आहे ऐं असांजी ॿोली ॻाल्हाईंदासीं त माण्हू चवंदा हीअ सादा आहिनि, माण्हू चवंदा हीअ ॼट आहिनि। हीअ हिकिड़ी फ्रस्ट्रेशन आहे असांखे, हीअ हिकिड़ी अजीब क़िस्म जी जो एटीट्यूड आहे असांजो जेको डेवलप थियल आहे असांजे ज़हन में, जंहिंजो वरी असां बिहेवियर जे ज़रिए एक्सप्रेस बि कयूं था पिया। नतीजे में असां ॿार खे उर्दू था ॻाल्हायूं ऐं अंग्रेज़ी था ॻाल्हायूं ऐं इहो फील करायूं था माण्हुनि खे, या इहो फील कयूं था त माण्हू सम्झनि था त हाणे असां मॉडरेट थी विया आहियूं छाकाणि त असांखे उर्दू बि अचे थी ऐं अंग्रेज़ी बि अचे थी। नंबर 1 ॻाल्हि इहा त हीअ इंतिहाई मनफ़ी रविश आहे असांजी पंहिंजी ॿोलीअ सां। हिन फ्रस्ट्रेशन मां ॿाहिरि निकिरणो पवंदो छो त असांजी ॿोली हज़ारे सालनि जी तहज़ीब जी वारिस ॿोली आहे ऐं दुनिया जी क़दीम तरीन ॿोली आहे ऐं असांजी ॿोली जी अहमियत दुनिया मञे थी त असां छो न मञूं। ठीकु आहे, इन जे करे असांखे पहिरें घर खां स्टार्ट करणु खपे, पंहिंजी ॿोलीअ जो क़दुरु करणु खपे, नाक़दरीअ वारी रविश ख़तमु करणु खपे। ॿी जेका अहम ॻाल्हि मां तव्हां सां कम्यूनिकेट करणु था चाहियूं त बस में वेंदासीं, ट्रेन में सफ़र कंदासीं, असां पाण में ॿ सिंधी हूंदासीं त सिंधी न ॻाल्हाईंदासीं, उर्दू ॻाल्हाईंदासीं, अंग्रेज़ी ॻाल्हाईंदासीं या उर्दू ॻाल्हाईंदासीं। माना हर माण्हू अंग्रेज़ी त कोन थो ॻाल्हाए पर उर्दू ॻाल्हायूं था, महसूसु करायूं था माण्हुनि खे। ठीकु आहे, छा महसूसु करायूं था? इहो महसूसु करायूं था त असांखे उर्दू अचे थी, असांखे अंग्रेज़ी बि अचे थी, असां सिंधी नथा ॻाल्हायूं, असां हीअं था ॻाल्हायूं। इन फ्रस्ट्रेशन मां असांखे निकिरणु खपे। ॿी ॻाल्हि इहा त असेंबली आहे, सिंध असेंबली जो मिसाल था वठूं। सिंध असेंबलीअ में अक्सरियत सिंधी मेंबरनि जी आहे, आंग्रेज़ ते ॻण जेतिरा उर्दू मेंबर हूंदा, पर असांजो हर मेंबर जॾहिं तक़रीर कंदो त उर्दूअ में तक़रीर कंदो। छो? इन जे पोयां कहिड़ी कहाणी आहे? इन जे पोयां फ्रस्ट्रेशन आहे। या असां सम्झूं था पिया त असां सिंधी ॻाल्हाईंदासीं त हिननि खे सम्झ में ईंदी अलाए न ईंदी, इहो असांजे मथे जो सूरु न हुजणु खपे। असांखे सिंधीअ में ॻाल्हाइणु खपे, असांखे तक़रीर सिंधीअ में करणु खपे, असांखे पंहिंजो मौक़ुफ़ सवालनि जा जवाब सिंधीअ में ॾियणु खपनि। जेके उर्दू स्पीकिंग आहिनि, जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ आहिनि, उन्हनि खे सिंधी सिखणु खपे। ठीकु आहे, उहे सिंधी सिखनि ऐं सम्झनि, इहो उनजो इशू आहे। असां उन्हनि खे सम्झाइण लाइ पंहिंजी ॿोलीअ खे छॾे असां उर्दू ॿोली छो अपनायूं जॾहिं त अक्सरियत उते ऐवान में सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़नि जी आहे। ठीकु आहे, त हिकिड़ी इहा मनफ़ी रविश आहे असांजी ॿोलीअ, असां पंहिंजी ॿोलीअ सां पाण ज़्यादती करे रहिया आहियूं। ठीकु आहे, ॿियो ज़्यादती न पियो करे, असां पाण पिया ज़्यादती कयूं। त हिन ज़्यादतीअ मां ॿाहिरि निकिरणो पवंदो ऐं असांखे पंहिंजो क़िबलो दुरुस्त करणो पवंदो। असांखे जॾहिं ऐवान में अक्सरियत सिंधी माण्हुनि जी आहे त असांखे ॻाल्हाइण बि सिंधीअ में करणु खपे। ठीकु आहे, हिकिड़ो उर्दू स्पीकिंग माण्हू आहे, उहो सिंधीअ में नथो ॻाल्हाए सघे त इहो हुनजो हक़ु आहे त उहो पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाए, भले ॻाल्हाए, पर इहो असांजो हक़ु आहे त असां पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हायूं ऐं हू भले इंटरप्रीटर रखे, हू भले तर्जुमेनिगार रखे या हू सम्झण लाइ के ॿिया टूल्स इस्तेमालु करे, पर असां उनजी सहूलियत जे ख़ातिर पंहिंजी ॿोलीअ खे छॾे ॿी ॿोलीअ में छो ॻाल्हायूं। बेशक उहा असांजी क़ौमी ॿोली आहे, उनजे लाइ इज़त आहे, रिस्पेक्ट आहे, असांखे प्यारु आहे उर्दू ॿोलीअ सां, पर असां हिते सिर्फ़ु पंहिंजे सिंधी ॿोलीअ सां प्यार जी ॻाल्हि था कयूं त इहो असांजो राइट आहे त असां पंहिंजी सिंधी ॿोलीअ में कम्यूनिकेट कयूं। ठीकु आहे, अच्छा हाणे अचूं था त असां वटि उमूमन मेला मुलाखड़ा थियनि था, अदबी मेला थियनि था, उन में मुज़ाकरा थियनि था, उन में टॉक्स थियनि थियूं, प्रोग्राम्स थियनि था। उन में थिए छा थो जो हैदराबाद में मेलनि में मूं इहा ॻाल्हि महसूसु कई आहे त घणे भाङे अक्सरियत सिंधी स्पीकिंग माण्हुनि जी आहे, ॻाल्हाईंदड़नि जी आहे। कुझु मेलनि में, मुशाइरनि में, मुज़ाकरनि में कुझु उर्दू स्पीकिंग असांजा मोज़िज़ महिमान बि अचनि था, कराची, इस्लामाबाद, लाहौर खां उहे अचनि था। थिए ईअं थो त उन्हनि प्रोग्राम्स में असां चलो उर्दू स्पीकिंग दोस्त मोज़िज़ महिमान असांजा त उर्दू में ॻाल्हाईंदा, छाकाणि त उनखे सिंधी नथी अचे। पहिरीं ॻाल्हि त उनखे सिखणु खपे, पर जेकॾहिं उहो ॻाल्हाइनि था त इहो उनजो राइट आहे।
थिए ईअं थो त असां उन्हनि जे करे पंहिंजी ॿोली तब्दील था करे छॾियूं, पंहिंजी ॿोलीअ खे नज़रअंदाज़ करे असां उन्हनि जे करे उर्दू में ॻाल्हायूं था उन्हनि खे सहूलियत मुहैया करण जे लाइ। उहे असांखे सहूलियत मुहैया करण लाइ सिंधी नथा सिखनि, ॾेई ॻाल्हाइनि था, पर असां छा था कयूं जो असां पंहिंजी सिंधीअ बजाए वरी उर्दू में कम्युनिकेट कयूं था, जॾहिं त असांखे न करणु खपे। जॾहिं अक्सर ॿुधंदड़नि जो जेके ऑडियंस आहिनि अक्सरियत सिंधी स्पीकिंग आहे त असां सिंधीअ में कम्युनिकेट कयूं न। पोइ असांजा जेके ॿ मोज़िज़ महिमान उर्दू स्पीकिंग आहिनि उहे भले उन असांजी सिंधीअ खे सम्झण जी कोशिशि कनि, सम्झण जी कोशिशि कंदा त अॼु न त सुभाणे सिखी वठंदा, पर असां उनखे ज़रूरत महसूसु त करायूं न, असां उनखे ज़रूरत बि महसूसु नथा करायूं। ॿियो अहम ॻाल्हि इहा आहे मार्केट जी ॿोली कीअं थींदी असांजी सिंधी, जॾहिं असां पाण उनजी अहमियत खे मार्केट ॾांहुं न खणी वेंदासीं। जॾहिं मार्केट जी ॿोलीअ जी ॻाल्हि था कयूं, जॾहिं मार्केटिंग जी ॻाल्हि था कयूं, तॾहिं असां ख़ुदि ॿियनि जी मार्केटिंग लाइ पंहिंजी ॿोली छॾे था ॾियूं, जॾहिं त पंहिंजी ॿोलीअ जी चीच पकड़े अॻिते नथा वञूं जो ॿिया माण्हू फील कनि था असांखे सिंधी सिखणु खपे। बाज़ारि वञूं था, बाज़ारि में असां सिंधी नथा ॻाल्हायूं, असां उर्दू था ॻाल्हायूं उन्हनि सां, जॾहिं त दुकानदार भले उर्दू स्पीकिंग हुजे उन सां तव्हां सिंधी ॻाल्हायो, छो नथा ॻाल्हायो सिंधी, ॻाल्हाइणु खपे असांखे पंहिंजी सिंधी। उहो दुकानदार जी लोड़ आहे, दुकानदार जो मसइलो आहे त उहो सिंधी सिखे या असांजी ॻाल्हि सम्झे। ऐं असांखे असां ॼाणूं था, आमतौर ते असां ॼाणंदा बि आहियूं त असां जेको सिंधी ॻाल्हाए रहिया आहियूं दुकानदार सां, दुकानदार सम्झे बि थो, त पोइ असांखे सिंधी ॻाल्हाइणु खपे न। रेशम घड़ीअ में वियासीं, बाज़ारि में वियासीं, शॉपिंग करणु वियासीं, होटल ते वियासीं, असांखे भला पंहिंजी सिंधी ॿोली ॻाल्हाइण खां केरु थो झले। कुझु शयूं त असां पाण इनिशिएट कयूं न, कुझु शयूं त असां पाण एफर्ट कयूं न पंहिंजी ॿोलीअ जे हवाले सां, उहा असां एफर्ट कयूं कोन था। हिकु त असांखे फ्रस्ट्रेशन मां निकिरणो पवंदो जो असीं पंहिंजे ॿारनि सां सिंधी ॿोली नथा ॻाल्हायूं ऐं ॿियूं ॿोलियूं ॻाल्हायूं था, इहा फ्रस्ट्रेशन मां असांखे निकिरणो पवंदो। ॿियो इहो आहे त असांखे एप्रिशिएट करणो पवंदो सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ खे, असांखे मोटिवेट करणो पवंदो हिकु माउ खे त उहा पंहिंजे ॿार सां सिंधी ॿोलीअ में ॻाल्हाए, पंहिंजे घर अंदरि, पंहिंजे स्कूल जे अंदरि, पंहिंजे घर में, मिटनि माइटनि में सिंधी ॿोली ॻाल्हाए ऐं उन सिंधी ॿोलीअ जे शान खे सम्झे, फ्रस्ट्रेशन मां ॿारनि खे कढे, शाइनेस मां ॿारनि खे कढे ऐं ॿारनि खे इहो अहसासु न ॾियारे त तव्हांखे ॿियूं ॿोलियूं न ईंदियूं त तव्हां ज़िंदगी गुज़ारे न सघंदव, तव्हां कामयाबु न थी सघंदव, तरक़ीअ जो सभु राहूं ॿियनि ॿोलियुनि में आहिनि, पंहिंजी मादरी ॿोलीअ में न आहे। हिन क़िस्म जे महरूमीअ मां असांखे ॿाहिरि निकिरणो पवंदो एज़ अ पेरेंट। जेकर असीं वालदेन आहियूं त पाण बि महरूमीअ मां निकिरूं ऐं पंहिंजे ॿारनि खे बि कढूं, जेकर टीचर आहियूं त असांखे इन महरूमीअ मां निकिरणो पवंदो। सिंधी ॿोलीअ खे मार्केट जी ॿोली बणाइण लाइ असां सभु माण्हू एफर्ट गॾिजी कंदासीं त असां सिंधी ॿोलीअ खे मार्केट जी ॿोली बणाए सघंदासीं। मिसाल जे तौर ते असां पंहिंजे इलाइक़े में पंहिंजे दुकाननि ते जेकॾहिं सिंधीअ में बोर्ड हणंदासीं, सिंधीअ में मथां नाला लिखंदासीं त इन खां असांखे केरु थो झले? को आहे छा जेको असांखे झलींदो हुजे त पंहिंजे दुकान जे ॿाहिरां सिंधीअ में पंहिंजा नाला न लिखो, पंहिंजे घर जे ॿाहिरां पंहिंजे नाले जी तख़्ती सिंधीअ में न लिखो, असांखे लिखणु खपे। हाणे ॿी जेका ज़िमेदारी आहे उहा हुकूमत जी बणिजे थी ऐं इदारनि जी बणिजे थी। असां वटि सिंधी लैंग्वेज अथॉरिटी हिकिड़ो तमामु वॾो इदारो आहे जेको हाणे सुठे नमूने सां इन ॻाल्हि ते हिकिड़ी तंज़ीम ऐं तरतीब सां कमु करे रहियो आहे त सिंधी में लिखणु पढ़णु सेखारिजे, ट्रेनिंग्स कराए रहियो आहे लैंग्वेज अथॉरिटी जो इदारो, ऐं साॻे ई वक़्तु ख़ुदि सिंधीअ खे मार्केट जी ॿोली बणाइण लाइ एफर्ट्स करे रहियो आहे, जंहिंजो आउं पाण आई विटनेस आहियां। लैंग्वेज अथॉरिटी कमु करे रही आहे, अचो त असां सभु गॾिजी पाण ख़ुदि इदारो बणिजी असीं इहा एफर्ट कयूं ऐं लैंग्वेज अथॉरिटी खे बि अञा हिकु विख अॻिते वधाइणु खपे, अदबी बोर्ड खे हिकु विख अॻिते वधाइणु खपे ऐं जदीद जेका टर्मिनोलॉजीज़ आहिनि, साइंटिफिक टर्मिनोलॉजीज़ आहिनि, सोशल टर्मिनोलॉजीज़ आहिनि, मेडिकल टर्मिनोलॉजीज़ आहिनि, उन्हनि जी डिक्शनरी खे वसीउ करणु खपे, उन ते नवां नवां किताब आणणु खपनि ऐं ख़ुदि ट्रेनिंग्स जो इतमामु करणु खपे। ॿार जेका आहे मदर लैंग्वेज जी ट्रेनिंग ॿार खां ऐं उनजी माउ खां शुरू करणु खपे त जीअं वधि खां वधि असां पंहिंजी मादरी ॿोलीअ जी अहमियत खे महसूसु कराए सघूं। न सिर्फ़ु एतिरो, पर असांजी जेका सिंधी ॿोलीअ जी अहमियत आहे उहा आलमी सतह ते उजागर करण लाइ कॉन्फ्रेंसिस ऐं मेड़ाका बि थियणु खपनि, जागरता मुहिम बि हलणु खपे, टेलीविज़न स्क्रीन ते वेही असां पंहिंजी ॿोलीअ जी एडवोकेसी कयूं, पंहिंजे मादरी ॿोलीअ जी, पंहिंजी माउ ॿोलीअ जी अहमियत ते ॻाल्हायूं त जीअं असांजो जेको नओं नसुलु आहे उनखे ॿोलीअ जी अहमियत जो अंदाज़ो थी सघे। सो अचो त अॼु हिकिड़ो वाइदो कयूं त असां हिन फ्रस्ट्रेशन मां ॿाहिरि निकिरंदासीं, पंहिंजी ॿोलीअ सां पाण ज़्यादती करण वारो जेको अमल आहे उन मां ॿाहिरि निकिरंदासीं। असांखे पंहिंजी ॿोलीअ जो क़दुरु करणु खपे, रिस्पेक्ट करणु खपे, अहमियत जो अंदाज़ो हुजणु खपे ऐं जॾहिं असां पंहिंजी ॿोलीअ खे पाण अहमियत ॾींदासीं, पंहिंजी ॿोलीअ खे पाण रिस्पेक्ट ॾींदासीं त
त दुनिया बि असांजी ॿोलीअ खे अहमियत ऐं रिस्पेक्ट ॾियण ते मजबूर बणिजंदी। अचो त इहो वाइदो कयूं हमसरी जे हिन प्लेटफॉर्म तां, ऐं इनशाला असां ईंदड़ वक़्त में पंहिंजी ॿोलीअ खे उजागर करण लाइ प्रोग्राम्स कंदा रहंदासीं। हिन प्रोग्राम में हेल ताईं एतिरो ई काफ़ी आहे, मोकिलाणी न आहे। इनशाला वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में हाज़िर थींदासीं। अॼु जी ॻाल्हि में तव्हां असांजे हिन प्रोग्राम्स खे ॾिसणु चाहियो था त असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, ऐं सब्सक्राइब करण सां गॾोगॾु लाइक बि कयो, कमेंट्स बि कयो, ऐं पंहिंजनि दोस्तनि सां असांजे हिननि वीडियोज़ खे शेयर कयो, त जीअं वधि खां वधि असां जागरता पैदा करे सघूं। छाकाणि त जागरता जी समाज खे तमामु घणी ज़रूरत आहे, मायूसीअ जी न, पर हिकिड़े उमंग जी ज़रूरत आहे। मोकिलाणी न आहे, जॾहिं पेर तिॾहिं ख़ैरु।